अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त जेको बालाज खान जो ज़ुल्म ऐं बर्बरियत जेका ग़रीबनि जे मथां वसी रही आहे, त पंहिंजे मिटनि जे भरिसां वसी रही आहे। ऐं जीअं त शाहनवाज़ जी पुट जी शादी पंहिंजी धीउ राणी सां कराए रहियो आहे दोस्तों। त उहा ॻाल्हि कंहिंखे बि नथी वणे, न वरी बालाज खान जी घरवारी खे, न वरी जेका आहे त शाहनवाज़ जी घरवारी खे। बस हू जेका शाहनवाज़ जी घरवारी आहे पंहिंजे मुड़ुस जे लाइ क़ुर्बानी ॾेई सघे थी। बाक़ी हुनखे ॻाल्हि नथी वञे त मासूम मुंहिंजो पुटु आहे ऐं हुन सां एॾो वॾो ज़ुल्म कयो वञे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको शेर दिलि वॾेरनि सां मिलणु आयो, सिकंदर जी आज़ादीअ जे बारे में हू पंहिंजे माना चाचे हुनखे मजबूर कयो आहे, हू मिलणु वियो। ऐं वॾेरा हुनखे ताना मेणा ॾियणु लॻा त तूं त वॾेरनि जी वता किथे न वेंदो आहे, तूं माना मुड़ुसु माण्हू आहे, तूं असांजे माना तॾे ते हली आयो आहीं, त तूं असां सां हाणे हथु मिलाए। तंहिं ते शेर दिलि हुन सां चिड़ी पियो ऐं चवणु लॻो त शेर दिलि जे सीने में शींहं जी दिलि आहे। चयो त आयो मां पंहिंजे चाचे जी मर्ज़ीअ सां आहियां ऐं वेंदुसि मां पंहिंजी मर्ज़ीअ सां, ॾिसां कंहिंमें दम आहे जो मूंखे रोके थो। ऐं शेर हुननि सां माना ॻाल्हियूं ॿोलियूं करे ऐं वापसि हलियो आयो ऐं हुननि जी हिकु बि न ॿुधी। तंहिं ते वॾेरो पंहिंजे हुन चाचे खे चवणु लॻो शेर दिलि जेके, त तूं शेर दिलि जो चाचो आहे, हुनखे माना सम्झाए, न त हुनजो सिर असां कलम कंदासीं। बालाज खान जो ज़ुल्म एतिरो वधी वियो आहे जो सॼो ॻोठ त ॻोठ, पर हुनजा मिट बि हुन मां परेशान थी चुका आहिनि दोस्तों। त वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। असांखे दुआ में यादि रखो। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।